पंजाब पुलिस जो अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जे घर ते छापो। मुलाज़िमनि खां पुछा ॻाछा। पुलिस जे वॾी दफ़री चौधरी परवेज़ इलाही जे गुजरात वारे घर कुंजा हाउस खे घेरे हेठि आणे कमरनि जी तलाशी वरिती। ज़रियनि मूजिब घर में चौधरी परवेज़ इलाही जे कुटुंब जो को बि भाती मौजूद न हो। चौधरी परवेज़ इलाही हिन वक़्त लाहौर में आहे। पंजाब के अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही पारां घर ते छापे खिलाफ कानूनी कार्रवाई करण जो ऐलान। चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त छापे दौरान मुलाज़िमनि जी तलाशी वरिती वई, खेनि हिरासत कयो वियो। घर ते छापे खिलाफ अदालत वेंदुसि ऐं इन्हनि खे सज़ा बि ॾियारींदुसि। हुकूमत खां दहशतगर्द गिरफ़्तार न पिया थियनि ऐं असां सां अहिड़ियूं हरकतूं कनि पिया। वज़ीर आज़म पारां मियांवाली जे मकड़वाल थाणे में दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बनाइण ते पुलिस खे शाबाश। बहादुरी जो मुज़ाहिरो कंदड़ पुलिस ऑफिसर्स खे इनाम ॾियण जो बि ऐलान। वज़ीर आज़म चयो आहे त दहशतगर्दनि खे भॼाइण ते पुलिस जे जवाननि ऐं ऑफिसर्स खे ख़राज तहसीन पेश करियां थो। दहशतगर्दनि ख़िलाफ़ पूरी क़ौम ऐं इदारा मुतहद ऐं हिकु आवाज़ आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे में पुलिस ऐं CTD जे जज़्बे ते पूरी क़ौम खे फ़ख्रु आहे। पुलिस ऐं CTD खे वधीक मज़बूत ऐं जदीद हथियार फराहम कंदासीं। पूरी क़ौम दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ बहादुर फोर्सेस सां गॾु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। मुल्क जी सियासी, मुआशी ऐं अमुन वारी सूरतहाल समेत 8 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। ECC जे 17 ऐं 25 जनवरी जे फ़ैसिलनि जी तौसीक़ कई वेंदी। सिंध सरकार तरफ़ां सूबे जी राजधानी कराची में औरतुनि लाइ पिंक बस सर्विस अॼु खां शुरू कई वेंदी। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त औरतुनि लाइ ख़ासि पिंक बस सर्विस पहिरें मरहले में कराची जे 2 रूट ते हलाई वेंदी। शुरूआती तौर हिकु रूट माजल कॉलोनी खां शारा फैसल रस्ते मेट्रोपोल II चंद्रीकर रोड खां मैरी वेंदर टावर ताईं हूंदो। ॿियो रूट मैरी टावर वेंदर खां सदर रस्ते सेंट्रल ज़िले ताईं कयो वेंदो, जेको बाद में हलायो वेंदो। अमेरिका पारां पेशावर में मस्जिद अंदर थियल आपघाती धमाके में क़ीमती जाननि जे ज़ाया थियण ते दुख जो इज़हार। व्हाइट हाउस जे नेशनल सिक्योरिटी जे तर्जुमान एड्रिन वॉल्सन चयो आहे त पेशावर में नमाज़नि ते हमलो बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। अमेरिका पाकिस्तान जे बहालीअ लाइ हर मुमकिन मदद फराहम करण लाइ तयार आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रेंजर्स ऐं पुलिस जूं गॾियल कार्रवाइयूं। 72 शकी माण्हू गिरफ़्तार। औरंगी टाउन कटी पहाड़ी वेझो रेंजर्स ऐं पुलिस कार्रवाई कंदे 64 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो। लाइन्स एरिया में शहीद एहलकार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी मौजूदगी जे इत्तला ते कार्रवाई। 8 शकी गिरफ़्तार कया विया। रेंजर्स तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार ऐं मंशियात हथ कई वई। आयमली जे सुखर थाणे जी हद में पुलिस जो ऑपरेशन घर घर तलाशी। 12 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। सुपर हाईवे ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो। बपोरुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब गिरफ़्तार खोरनि जी सुञाणप नज़र मोहम्मद ऐं गुलिस्तान तौर थी। वधीक जांच जारी आहे।